नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे खानवान खे ख़बर ॾींदा हलूं त खानवान ज़िले नौशहर फेरोज़ जो ॿियो नंबर बहितरीन स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खानवान सरकार जी बेध्यानी सबब हेडमास्टर उस्ताद रेड़ेवार ऐं शहरनि जे चंदे ते हलण लॻो आहे। मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जा 1000 खां वधीक शागिर्दनि लाइ सिर्फ़ 22 उस्ताद ऐं 13 क्लासरूम मौजूद आहिनि। बाक़ी शागिर्द वणन हेठां तइलीम पढ़ाइण लॻा आहिनि। उस्ताद ऐं क्लासनि जे सख़्त खोटा, जॾहिं त शागिर्द ऐं शागिर्दनि लाइ हिकु ई बाथरूम मौजूद आहे। नवनि ठहंदड़ क्लासनि जो कमु अध में छॾे ठेकेदार असलम अजण पैसा वठी गायब। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानवान में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मल्ला। जी जावेद, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। जी नाज़रीन, ज़िलो नौशहर फेरोज़ जे ॿियों नंबर बहितरीन स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खानवान गवर्नमेंट जे बेध्यानी सबब हेड मास्टर उस्तादनि रेड़े वारनि ऐं शहरनि जे चंदे ते हलण लॻो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खानवान केतिरनि ई मसइलनि में घिरियल आहे। सिम नाले जो गंदो पाणी निकाल न थियण जे करे जहिड़ो खारो थी वियो आहे, जॾहिं त बदबू फैलजण जे करे केतिरा ई शागिर्द ऐं उस्ताद पिणु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी आहिनि। जॾहिं त उतां जे हेड मास्टर मोहतरम शफ़ीक़ुर रहमान कुंदर ॿुधायो त हिते 22 उस्ताद आहिनि ऐं तक़रीबन 1000 खां मथे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जा शागिर्द अचनि था, जिन में यूसी कोड़ो खान खुश्क, यूसी मोहब्बतेरो सियाल, यूसी ॾेवणा शाख समेत मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जा शागिर्द बहितरीन स्कूल हुजण जे करे हिते तइलीम हासिलु करे रहिया आहिनि। पर हिते गवर्नमेंट जी बेध्यानी सबबु सहूलियतूं न हुजण जे करे ऐं क्लास न हुजण जे करे असांखे तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे। हुन ॿुधायो त हिते 22 उस्ताद आहिनि, जॾहिं त 1000 खां मथे शागिर्द आहिनि, जॾहिं त टोटल 12 खां 13 क्लास आहिनि, जिन में शागिर्दनि खे तइलीम ॾियणु तमामु मुश्किल थी वियो आहे, जंहिंजे करे असां केतिरनि ई शागिर्दनि खे पिणु क्लासनि खां ॿाहिरि वणनि जे हेठां तइलीम ॾेई रहिया आहियूं। हुन ॿुधायो त हितां जा केतिरा ई बहितरीन उस्ताद वणनि जे हेठां शागिर्दनि खे तमामु घणी महिनत ऐं ईमानदारीअ सां पढ़ाए रहिया आहिनि, जॾहिं त हिते बिजली न हुजण जे करे अवाम ऐं स्टाफ जे ताउन सां हिते पिणु सोलर प्लेटूं लॻाए सोलर ते पखा लॻाया विया आहिनि। जॾहिं त हुन ॿुधायो त असां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खानवान में बिजली न हुजण जे करे पाणी तमामु घणी खोट थी रही हुई, जंहिंजे करे असां हिते रेड़े वारनि खां कुझु चंदो वठी ऐं कुझु शहरनि जे ताउन सां स्कूल में 2 सोलर मोटर लॻाया आहिनि, जंहिंजे करे पाणीअ जी खोट ख़तमु थी रही आहे। जॾहिं त हुन ॿुधायो त शहरनि जे ताउन सां असां हिन स्कूल ते तमामु घणी महिनत करे रहिया आहियूं। जॾहिं त हुन ॿुधायो त खानवान शहर जो बॉयज़ प्राइमरी स्कूल खानवान जेको ज़िलो नौशहर फेरोज़ जो ॿियों नंबर बहितरीन स्कूल आहे, उते उस्तादनि जे तमामु घणी महिनत ऐं ईमानदारीअ सां हितां जा केतिरा ई शागिर्द पिणु तमामु महिनत ऐं ईमानदारीअ सां तइलीम हासिलु करे रहिया आहिनि। जॾहिं त हुन जो चवणु हो त सहूलियतुनि जी खोट सबबु हिते केतिरा ई ॿार घुट ऐं ॿूसट वारे माहौल में तइलीम पिराइण लॻा आहिनि, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ हिकु ई बाथरूम मौजूदु आहे। बिजली न हुजण जे करे बाथरूमनि मां पाणी गाइब थी वञे थो, जॾहिं त उस्तादनि ऐं शहरनि जे ताउन सां सोलर वारो मोटर लॻाइण बावजूदि कुझु पाणीअ जी खोट ख़तमु थी आहे। नलकनि मां पाणी भरे बाथरूमनि में वञण लॻा। ॿिए पासे उस्तादनि जो चवणु आहे त गुंजाइश खां वधीक शागिर्द हर क्लास में अची रहिया आहिनि, पर पोइ बि असां पंहिंजे ईमानदारीअ सां इबादत सम्झी शागिर्दनि ते महिनत कंदा आहियूं। ॿिए पासे हेड मास्टर शफ़ीक़ुर रहमान कुंदर पंहिंजो मौक़फ़ ॾींदे चयो त असांजो स्कूल ज़िले नौशहर फेरोज़ ॿियों नंबर बहितरीन स्कूल आहे, जिते शागिर्द ऐं उस्ताद पाबंदी सां टाइम ते ईंदा आहिनि, जॾहिं त स्कूल में शागिर्द गुंजाइश खां वधीक पढ़ी रहिया आहिनि, जंहिंजे करे हिते उस्तादनि ऐं क्लासनि जी सख़्तु खोट आहे, जिन खे पूरो कयो वञे। हेड मास्टर ॿुधायो त असां स्टाफ जा उस्ताद ऐं शहरनि जे ताउन सां मिली करे स्कूल जे मसइलनि खे घटाइण जी कोशिशि कंदा आहियूं, जिन में सोलर प्लेटूं, सोलर पखा, सोलर वारा मोटर ऐं ॿियूं ज़रूरी शयूं, स्कूल ड्रेस ऐं किताब शहरनि ऐं समाजी वर्करनि जे मदद सां पूरा कया वञनि था। हिन ॿुधायो त सिंध गवर्नमेंट जी बेध्यानी सबबु हीउ स्कूल तमामु घणो पोइते पइजी रहियो हो, जिन खे असां पंहिंजे महिनत ईमानदारी शहरनि जे ताउन सां
कुझु सहूलियतुनि जी पूराई करे तमामु घणी महिनत सां उनखे अॻिते वधाए रहिया आहियूं। हिन सिंध गवर्नमेंट समेत वसारनि खे अपील कई त असांजे ज़रूरतुनि खे पूरो कयो वञे ऐं उस्तादनि ऐं क्लासनि जी घोट खे पूरो करण में असांजी मदद कई वञे। जावेद मल्हार, अवामी न्यूज़, खानवाण।